तव्हां ॾिसी रहिया आहियो ईद स्पेशल आवाज़ किचन। ईद जो ॾींहुं आहे तव्हां सभिनीनि खे ईद जूं खोड़ सारियूं लख सारियूं मुबारकियूं। इन सां गॾु इन में थोरो अञा बि गरम मसालो ऐड कंदासीं। कस्टर्ड जो जेको इहो मिक्सचर आहे इहो ऐड कंदा वञूं। त अॼु असां बि ज़बरदस्त क़िस्म जो फ्राई कीमो ठाहींदासीं। सुठे तरीक़े सां असांजो जेको क़ोरमो आहे उहो फ्राई थी वियो आहे। साबित गरम मसालो थोरो तव्हां हुन में ऐड कयो लेमन। ईद जी ॻाल्हि करे सेलिब्रेशन्स जी ॻाल्हि कजनि, मिठो असांजे गॾो गॾु हलंदो आहे, नमकीन त आहे ई,